कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो आयो आयो, जागण जो कयो सायो, वारी जावा, हाँ जागण जो कयो सायो, वारी जावा, वारी जावा बलिहारी जावा, वारी वारी जावा, बलिहारी जावा, महीनो कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो आयो आयो। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। अध्याय 31। श्री कारकत महीने जे समाप्तिअ जी विधि। सोनकादिक ऋषि चवण लगा त हे श्री सूत जी महाराज, महाराजा पृथु चवण लॻो त हे महर्षि नारद जी, हाणे कृपा करे कारकत महीने जे समाप्तिअ जी विधि ॿुधाए किरतारथ कयो। तव्हां सर्वज्ञ चइनी वेदनि, 18 पुराणनि ऐं 6 ही शास्त्रनि जे ॼाणण वारा आहियो। महर्षि नारद जन चवण लॻा त हे राजन, कारकत महीने जे विर्त रखण वारनि पुण्यात्माउनि खे हिन रीत सां विर्त छोड़णु घुर्जे। कारकत शुक्ल 14 ॾींहुं घर ऐं अङण में लेपो बुहारी पाए, तुलसी माता जे मथां मंडप बणाए, गुलनि फुलनि सां घर खे सिंगारे, मंडप जे चइनी दरवाजनि जे मुंड ते मिटीअ जा 4 दरबान ठाहे उन्हनि जी पूजा करे। उन्हनि चइनी दरबारनि जा नाला हिन रीत आहिनि: जय, विजय, पुण्यशील ऐं चौथों सुशील। पोइ श्री तुलसी माता जे अॻियां कलश स्थापन कजे। कलश स्थापन करे श्री गणेश भगवान जी पूजा कजे। पोइ उते श्री विष्णु भगवान ऐं श्री लक्ष्मी माता जी मूरत सिंगारे करे उन्हनि जो पूजन कजे। 12 ॾींहुं श्री भगवान जाॻियो हो। 13 ॾींहुं देवताउनि उन्हनि जी उस्तति कई हुई ऐं 14 ॾींहुं श्री भगवान उन्हनि खे दर्शन ॾिनो हो। तंहिं करे 14 ॾींहुं विर्त जे समाप्तिअ जी पूजा करणु घुर्जे। गुरुअ खे मनाए उन्हनि खां आज्ञा वठी श्री विष्णु भगवान जी मूर्ति बणाए उन जी पूजा करे। तंहिंखां पोइ सेजा दान कजे। सोन, चांदीअ या लकड़ीअ जी सेजा यथाशक्ति अनुसार ठहराए उनखे सुट या निवाड़ सां उणाए चादर, विहाणो, गद्दो, छटरी, ॾीओ, आरसी, फणोटो, सुरमेदानी, सराई, खड़ाऊ या ॿी भी जेका श्रद्धा हुजे कंहिं ब्राह्मणीअ खे दान करे। कारकत में श्री राधा दामोदर जे नाले सां सेजा आदिक या ॿियो कुझु दान कजे। कारकत महीने में श्री विष्णु भगवान जो नालो राधा दामोदर आहे। विर्त रखण वारे खे घुर्जे त पूर्णिमा ॾींहुं यथाशक्ति अनुसार ब्राह्मणनि, संतनि, न्याणियुनि खे भोजन खाराए, वस्त्र ॾखणा ॾेई उन्हनि खां आसीस वठे। उनखां पोइ पाण बि कुटुंबियुनि सां गॾिजी भोजन खाए। कारकत, मांघ, वेसाख ऐं पुरुषोत्तम महीने जी अहिड़ी ही विधि शास्त्रनि में ॼाणायल आहे। महर्षि नारद जन चवण लॻा त हे राजा पृथु, जेको मनुष्य सची सिक श्रद्धा सां कारकत महीने जो विर्त रखंदो आहे, उन्हीअ जे जन्म मरण जा बंधन हिकदमि कटिजी था वञनि। सभिनी पापनि
दोषनि खां छुटी वञे थो। सभिनी तीर्थनि ऐं दाननि पुञनि करण सां जेका पुञनि जी प्राप्ति थिए थी, उन्हीअ खां अनंत गुना वधीक श्री कारकत महीने जे विर्त रखण करे फल जी प्राप्ति थिए थी। उन्हीअ जो जन्म सजायो आहे, उन्हनि जो धन सजायो आहे, उन्हनि जो संसार में अचण भी सजायो आहे। ऐं उन्हनि जा माता पिता धन्य आहिनि जेके विधि अनुसार कारकत महीने जो महापवित्र विर्त रखनि था। हिन खां मथे ॿियो को बि विर्त कोन्हे। तंहिं करे हर मनुष्य खे ही विर्त ज़रूर रखणु घुर्जे। हिन कथा जे पढ़ण ॿुधण जो महात्म। जेको मनुष्य हीअ कथा पाण पढ़ंदो या ॿियनि खे पढ़ी ॿुधाईंदो या सिक सां ॿुधंदो, तंहिंजा सभई पाप कटिजी वेंदा ऐं जन्म मरण जे चकर में न ईंदो। जेको मनुष्य हिन कथा जो पुस्तक वठी दान कंदो, तंहिंजा सभई मनोरथ पूरा थींदा। सो हिन लोक ऐं परलोक में सुखी थींदो। जंहिंजे घर में ही पुस्तक हूंदो, उते भूत प्रेत भुली भी वासो न कंदा। जेको पुण्यात्मा हिन कथा कंदड़ साधु महात्मा जी सेवा कंदो, उनखे अन्न धन वस्त्र ॾकणा ॾेई प्रसन्न कंदो, तंहिंखे सॼे महीने जे दान पुण्य सनान करण जो फल मिलंदो। सो हिन लोक में भी सुखी थींदो ऐं परलोक में परम पद खे प्राप्त थींदो। सलोक। जागी खट को जसुड़े बंदा, गफलत में न गुज़ार। आही मुसाफिर माग इन्हीअ ते, ॾींहं ॿ टे के चार। न त पोइ हणंदे हथड़ा, हेमा साझुर पाण संभार। मानुख जनम अमोलक हीरो, गणतिन में नगार। राम जपींदे भवसागर खूं, तरी पवंदे पार। ध्यान धणीअ जो धार, ममता खणी तूं मार। ध्यान धणीअ जो धार, ममता खणी तूं मार। हिते श्री पद्म पुराणे कारकत महात्म नाले 31 अध्याय पूरो थियो। पाण भी जागो ॿियनि जागायो, कथा ॿुधण में सुरती लगायो। पाण भी जागो ॿियनि जागायो, कथा ॿुधण में सुरती लगायो। निंड जो भूत भजायो, हाँ निंड जो भूत भजायो। वारी जावा बलिहारी जावा, महीनो कतीअ जो आयो आयो। महीनो कतीअ जो। विर्त कतीअ जो रखो रखायो, दया धर्म पुण्य कयो करायो। विर्त कतीअ जो रखो रखायो, दया धर्म पुण्य कयो करायो। दर्शन गुरुअ जो पायो, हाँ दर्शन गुरुअ जो पायो। वारी जावा बलिहारी जावा, महीनो कतीअ जो आयो आयो।
महीनो कतीअ जो कहे टेऊं कम कूड़ा छड़ियो हो कहे टेऊं कम कूड़ा छड़ियो गुर गोविंद सां मन खे गॾियो सफलो जन्म बणायो वारी जावा हाँ सफलो जन्म बणायो वारी जावा वारी जावा बलिहारी जावा वारी वारी जावा बलिहारी जावा महीनो कतीअ जो आयो आयो महीनो कतीअ जो आयो आयो जागण जो कयो सायो वारी जावा हाँ जागण जो कयो सायो वारी जावा वारी जावा बलिहारी जावा वारी वारी जावा बलिहारी जावा वारी वारी जावा बलिहारी जावा वारी वारी जावा बोलो कारकत भगवान की जय श्याम सुंदर भगवान की ओम जय कारकत भगवान जय कारकत भगवान जेको तुहिंजो विरत रखे थो जेको तुहिंजो विरत रखे थो पाए पद निर्वाण स्वामी जय कारकत भगवान महीनो सजो जो सुबुह सवेर थो उथी करे स्नान स्वामी उथी करे स्नान तन मन जा दुख दूर थियनि सभु तन मन जा दुख दूर थियनि सभु पाए दया जो दान स्वामी जय कारकत भगवान नाम दान सां ठही वञे थो बिगड़ियल भाग महान स्वामी बिगड़ियल बाग महान सिक श्रद्धा सां कथा ॿुधे जो सिक श्रद्धा सां कथा ॿुधे जो पाए सो आत्म ज्ञान स्वामी जय कारकत भगवान शिव शंकर ऐं पार्वतीअ जो पुट आहीं बलवान स्वामी पुत्र वाही बलवान नास कयो हो तारिकासुर खे नास कयो हो तारिकासुर खे पंहिंजो वधायो शान स्वामी जय कारकत भगवान ऋषि मुनि ऐं देव सभेई धारिन तुंहिंजो ध्यान स्वामी धारिन तुझो ध्यान तुलसी बड़ ऐं पिपल पूजे था तुलसी बड़ ऐं पिपल पूजे था कन तुंहिंजो गुणगान स्वामी जय कारकत
जल में वासो देव करे सब कन तुहिंजो सन्मान स्वामी कन तुझो सन्मान महीनो सजो भगतन लाए जण थी महीनो सजो भगतन लाए जण थी जग में पारस समान स्वामी जयकार कत भगवान सुबह शाम जो करे आरती हथ जोड़े इंसान स्वामी हथ जोड़े इंसान उनते दाता पाण उदासी उनते दाता पाण उदासी मेहर करे मेहरबान स्वामी जयकार कत भगवान ओम जयकार कत भगवान स्वामी जयकार कत भगवान जेको तुहिंजो विरत रखे थो जेको तुहिंजो विरत रखे थो पाए पद निर्वाण स्वामी जयकार कत भगवान ओम जयकार कत भगवान ओम जयकार कत भगवान बोलो कारकत भगवान की जय श्याम सुंदर भगवान की जय